इन जे करे करियूं था त जेको सीड वर्ल्ड कंपनीअ मां बिज असांखे मिलियो आज साहब खे हू बिज ज़रो बि न थियो आहे। हमेशह असीं उन खां बिज खणूं था, हमेशह असीं पोखियूं था। ऐं पर हिन बार साईं असां बिज खणंदा आहियूं हाजी मम्मूअ खां, हू कराची खां आणींदो आहे कंपनियुनि खां। ऐं जेको असांखे चूड़ जमाली पुॼाईंदो आहे। ऐं असां शाहबंदर तालुको आहे असांजो, जिते असांजी ज़मीनदारी आहे। उहो हिन वक़्त ताईं जेको बिज असां पोखियो कॾहिं का अहिड़ो बिज ग़लति न निकितो जेको हिन वारे जो निकितो आहे। साईं असांखे बिज मिलियो आहे इहो हाइब्रिड जो थी मिलियो आहे, इहो वर्ल्ड कंपनी जे तरफ़ां। पर हीउ बिज नाकाम निकितो आहे, जंहिं असांजो करोड़ों रुपयनि जा नुक़सान कया आहिनि। जो बिज आहे मटर जो बिज, असां मटर पोखियो आहे, जंहिं असांजो एतिरो नुक़सानु कयो। हुन मंझि असांजा बिज विया आहिनि, भाण ख़र्च विया आहिनि, तेल विया आहिनि, महिनतूं वयूं, ट्रैक्टरनि जा किराया विया आहिनि, सॼे साल जी असांजी आबादी वई आहे। मुंहिंजे नुक़सान जी पाण भरपाई थी वञे, असां ग़रीबनि जी वॾो नुक़सानु थियो आहे, ज़मीनदारनि जो करोड़ों रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। ऐं असां केस फॾो जे करे करियूं त असां करियूं। ऐं हाजी मम्मूअ ते हिननि केस छाजो दाख़िल कयो आहे? हाजी मम्मूअ ते हिननि केस छाजो दाख़िल कयो आहे? नुक़सानु थियो आहे असां ज़मीनदारनि जो करोड़ों रुपयनि जो, जेको हीअ कंपनीअ वारनि असां सां बाक़ाइदे ज़ुल्म कयो आहे। हीअ बिज अहिड़ो न ॾियणु खपे।